بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله सदाईं गुज़ारिश कंदा हूं दोस्तनि खे त दुरूद ज़बान ते हुजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त अल्लाह असांखे मग़फ़िरत फ़रमाईंदो ऐं असांजा हर मसइला हल थी वेंदा। ऐं सदाईं इहो कहिड़ी बि मुश्किलात में माण्हू दुरूद पढ़े ऐं अल्लाह खां घुरे त असांजी मुश्किलात सभई जेकी जानी सिहती माली हल थी वञे इन शइ में। हीअ आहे तअम्मुलातुल क़ुरानिया जेके असांजो बरनामज आहे, मुख़्तसर हूंदो आहे, हिकिड़ी ॿ आयत पढ़ी। हीअ हिसो आहे 212 आहे, हीअ असांजो हिसो आहे। ऐं असीं तअम्मुलात छो था कयूं? छो जो अल्लाह ताला असांखे क़ुरान में हुकुम थो करे अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। 82 आयत सूरत निसा। अल्लाह साईं चए थो हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा तदब्बुर तअम्मुल कनि, त हिन ते जे सम्झी आहे क़ुरान जो मक़सदु त पोइ अमल थी सघंदो सवलो। ऐं असांखे सम्झण में जंहिं असीं हिकिड़ी ॿ आयत हर रोज़ु पढ़ूं सम्झण सां त असांखे घणो फ़ाइदो थी वेंदो इंशा अल्लाह। अॼु जेके असांखे सूरत तौबा में अञा हलूं बि था, जेके हींअर 79 ऐं 80 आयत जेके आहे उन ते हलूं बि था। अञा अल्लाह ताला सूरत तौबा में जेके मुनाफ़िक़नि जो जेको ॻाल्हियूं था हल उते करे बि थो, उन्हनि जा जेके ॻाल्हियूं उहे सभु ॿुधायईं। वरी हिते हाणे असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम ॾिए थो, छो जो नबी करीम हिकिड़ो हुननि जे लाइ माफ़ी घुरंदो हो मुनाफ़िक़नि जे लाइ। छो जो हिकिड़ो जंग तां जिहाद तां नबी करीम सां गॾु आयो अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल रअसुल मुनाफ़िक़ीन। मुनाफ़िक़ घणा मदीने में, पर उन्हनि जो जेको चङो मुड़ुसु मुनाफ़िक़नि जो जेको सफ़ा तेज़ हो ऐं नबी करीम जी गिला में शामिलु हूंदो हो। छो जो उन गिला हलाई नबी करीम जे टाइम में उम्मुल मुमिनीन आइशा जी त उहा कंहिं ग़लति कमु कयो, पर अल्लाह ताला उन्हनि पोइ सूरत नूर नाज़िल कई, उन में 60 आयतूं नाज़िल थियूं त उम्मुल मुमिनीन पाक आहे। ऐं इहो सॼो मुनाफ़िक़नि जो कमु आहे। उन गिला हलाई ही उन टाइम में, उन जे बारे में ही अॼु जेकी आयत असीं पढ़ूं था त ॾिसो जेॾीमहिल हू वफ़ात थियण ते यानी सकरात में हो त उनजो पुटु आयो अल-हब्बाब उनजो पुटु जेको मोमिन हो उहो आयो नबी करीम ॾे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे। उनखे अची चयईं त ए रसूल अल्लाह, बाबे खे अचे ॾिसी हां जा खमीस ॾी हां त मां उन में उनखे कफ़न करे या उन ते निमाज़ पढ़ी हां। त नबी करीम उथियो निमाज़ पढ़ण जे लाइ ऐं हज़रत उमर झलिस त या रसूल अल्लाह निमाज़ मुनाफ़िक़ जे रेस ते थो पढ़ी, जेको वॾो आहे। पहिरियों आयत पढ़ूं त पोइ इंशा अल्लाह तर्जुमो कयूं था। हिते सूरत तौबा में जेको 79 80 ताईं अल्लाह ताला हिते क़ुरान में चए थो त अस्तग़फिर लहुम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम इन तस्तग़फिर लहुम 70 मर्रतन फलन यग़फिर अल्लाहु लहुम ज़ालिक बिअन्नहुम कफ़रू बिल्लाहि व रसूलिहि वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन। अल्लाह ताला हिते चए थो नबी करीम खे ॾिसो न, हिते इन आयत मां असीं केतिरो फ़ाइदो वठंदासीं। नबी करीम खे अल्लाह साईं चए थो इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम, उन्हनि जे लाइ माफ़ी वठी या न वठी, उन्हनि जे लाइ तूं इस्तिग़फ़ार करीं या न करीं। इन तस्तग़फिर लहुम 70 मर्रा, अल्लाह साईं चए थो खणी तूं उन्हनि जे लाइ तूं 70 दफ़ा माफ़ी घुर 70 मर्रा फलन यग़फिर, अल्लाह माफ़ उन्हनि खे न कंदो, अल्लाह साईं हुननि खे माफ़ी न ॾींदो। छो जो या मुहम्मद तोखे अज़ियत मिली इन्हनि मां, तोखे तकलीफ़ इन्हनि मां मिली, इन तुंहिंजे लाइ खॾा खोटरिया हुआ जबल उहद जी जंग ते, इन तुंहिंजी घरवारी जी गिला शुरू कई हुई ऐं हर जॻह ते ख़िलाफ़ तुंहिंजे ॻाल्हाईंदो, माण्हुनि में मजलिस में जिथे बि वेंदो त तुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो। छाजे लाइ? लहुम 70 मर्रा, खणी अल्लाह साईं चए थो 70 दफ़ा तूं हिननि जे लाइ माफ़ी घुर। केरु थो घुरे? अल्लाह नबी करीम हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर अल्लाह साईं चए थो मां उन्हनि खे माफ़ न कंदुसि, खणी 70 दफ़ा तूं उन्हनि जे लाइ माफ़ी घुरी। बिअन्नहुम, छो बिअन्नहुम कफ़रू, छो जो ही काफ़िर आहिनि। हिते असांखे छा सम्झणो पवंदो त हिननि नबी करीम जी घरवारी जी गिला कई, अल्लाह साईं हिननि खे काफ़िर चयो। अॼोकल्ह जेके माण्हू उम्मुल मोमिन आइशा जी गिला था कनि, जा सहाबिन जी गिला था कनि, पोइ उन्हनि खे असीं छा चऊं? असांजा भाइर मोमिन आहिनि, असांजा भाइर मुस्लमान आहिनि। अल्लाह साईं हिते चए थो उन्हनि खे काफ़िर आहिनि। अल्लाह साईं हिननि खे चए थो त इहे काफ़िर आहिनि ऐं उन्हनि जे लाइ नबी थो माफ़ी घुरे, ॿियो केरु कोन्हे जेको हिन दुनिया में अहिड़ो प्यारो अल्लाह खे न आहे। पर अल्लाह साईं उन्हनि खे चए थो ज़ालिक बिअन्नहुम कफ़रू, छो जो ही काफ़िर आहिनि। कफ़रू बिल्लाह, अल्लाह खे कोन था मञनि, व रसूलिहि, ऐं नबी खे बि कोन था मञनि। वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन, छो जो ही फ़ासिक़ आहिनि। ज़ाहिर इस्लाम आहे, दीन आहे, ऐं अंदरूनी इस्लाम सां हिन जो ज़िद आहे।
तंहिंजे करे असां बि जेके अॼोकल्ह जेके ॾिसूं था माण्हू जेके उम्मुल मोमिन आयशा जी गिला था कनि ऐं उन्हनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि त असां उन्हनि खे छा चऊं? असीं चऊं मुस्लमान भाइरनि कलमो था पढ़नि, कलमो पढ़ियो अथनि बसि मुस्लमान। छा ही मुनाफ़िक़ जेको उबई बिन सलूल हो त इहो त नबी करीम सां जिहाद ते बि निकितल हो, जिहाद खां मोटी आयो हो, पोइ हीउ बीमार थी ऐं मरी वियो ऐं जिहाद ग़ज़वत तबूक ते निकितल हो ऐं नबी करीम जे हर जंग ते नबी करीम सां जिहाद ते गॾु हूंदो हो। नबी करीम जे सभु पोयां पहिरियों सिफ़ नमाज़ पढ़ंदो हो, कलमो पढ़ंदो हो। पर अलाह साईं हिते उन जे बारे में छा थो चए? थोरो इंसानु ज़हन खोले त अलाह साईं चए थो इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम लन यग़फिर अल्लाहु लहुम इन तस्तग़फिर लहुम 70 मर्रा फलन यग़फिर अल्लाहु लहुम। ओ नबी तूं हिननि जे लाइ माफ़ी घुर या न घुरी, खणी तूं हिननि जे लाइ 70 दफ़ा माफ़ी घुरी, फलन यग़फिर अल्लाहु लहुम, अलाह हुननि खे माफ़ न कंदो। छाजे लाइ? ज़ालिक बिअन्नहुम कफ़रू बिल्लाह, छो जो ही काफ़िर आहिनि, अल्लाह ऐं रसूल खे कोन था मञनि, बसि ज़बान ते था मञनि, ही अंदरि दिलि में कोन था मञनि। ऐं अॼोकल्ह जेके माण्हू आहिनि उहे बि ईअं आहिनि, चवनि था असीं ला इलाहा इल्लल्लाह चयो, असीं मोमिन आहियूं, असां मुस्लमान आहियूं, असीं निमाज़ बि पढ़ूं था, असां शायदि हज बि कयूं था, पर इहो काफ़ी न आहे जे दिलि साफ़ु न आहे। ऐं नबी करीम जे उन बि उबई बिन सलूल गिला कई त उन्हनि खे अलाह ताला हिन क़ुर में सूरत तौबा खे तव्हां इनकार कंदो? क़ुर में अलाह साईं चए थो ही काफ़िर आहिनि, छो जो अलाह रसूल खे सही कोन था मञनि। वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन, फ़ासिक़ आहिनि, छो काफ़िर बि आहिनि फ़ासिक़ बि आहिनि, छो जो ज़ाहिर इस्लाम आहे ऐं बातिन कुफ़्र आहे। ॾिसो त अलाह ताला हिननि खे काफ़िर चयो, जिन असीं असां चऊं था, पोइ माण्हू सभु चवनि था यार तव्हां हिननि खे छो था काफ़िर चओ? असां काफ़िर कोन था चऊं, अलाह ई चए थो हिननि खे, अलाह साईं हिननि खे चए थो। हाणे उबई बिन सलूल जंहिंजी सकरातिल मौत में आयो, हिन जो पुटु जेको हब्बाब उहो नबी करीम ॾे आयो, उनखे चई बाबो मरण मौत ते आहे ऐं उथी उन्हनि जे लाइ माफ़ी घुर, उनखे निमाज़ पढ़, उनखे खमीस तूं ॾे, त उनखे खमीस बि ॾिनई। नबी करीम वियो हुन जे लाइ माफ़ी घुरणु। असांजो नबी रहमतुल लिल आलमीन एॾो मुनाफ़िक़ो जो नबी करीम जे घर वारनि जूं गिलाऊं ऐं जिथे किथे नबी करीम जे हुनजे पोयां यानी मुश्किलात पैदा कंदो हो, अलाह हुनखे यानी अलाह नबी करीम खे ॿुधाए छॾियो त ही मुनाफ़िक़नि जो सरदार आहे उबई बिन सलूल। पर पुटु जेको आहे हब्बाब, उनखे चयईं त नबी करीम त तूं केरु आहीं? चई मां हब्बाब हां, अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल जो मां पुटु आहियां। त हुनखे चयईं त तुंहिंजो हब्बाब नालो न शैतान जो नालो आहे हब्बाब, तूं आहीं अब्दुल्लाह इब्न अब्दिल्लाह, तुंहिंजो अॼु खां वठी नालो अब्दुल्लाह इब्न अब्दिल्लाह आहे। ऐं हीअ खमीस अथई, खणी तुंहिंजे पीउ खे उन में कफ़न कजांसि ऐं मां उनजे लाइ माफ़ी बि घुरां थो ऐं निमाज़ ते बि अचां थो। पर हज़रत उमर चयसि या रसूलल्लाह निमाज़ हिन ते न पढ़, मुनाफ़िक़नि मां जेको वॾे में वॾो इहो आहे जेको तुंहिंजी गिला कंदो हो ऐं तुंहिंजे घर वारनि जो गिला कंदो हो। ऐं छा गिला रुॻो कई हुई? रुॻो हुन चयो हो त जंहिंमहिल उम्मुल मोमिन जंग तां मोटी आख़िरी टोले में हुई, पछाड़ी टोले में ॾाचीअ ते हुई ऐं सहाबी हिकिड़ो फाज़िल भलो सहाबी हुन ॾाची खे वठी पचे, रुॻो माण्हुनि खे जंहिंमहिल ॾिठईं त चईं त वल्लाहि मा सलिम मिन्हा वला सलिम, हीअ त बची कान हूंदी हिन मां। रुॻो हुन लफ़्ज़ चयो। अलाह साईं हिते उन जे बारे में छा थो चए? चए थो त हीअ काफ़िर आहे ऐं फ़ासिक़ आहे। ऐं हिन नबी करीम खे हिते ॾिस, चए थो तूं भली हिन जे लाइ 70 दफ़ा बि तूं माफ़ी वठि, मां हिन खे माफ़ी न ॾींदुसि। अलाह साईं चए थो, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी बि चयो त जे न मूंखे ख़बर हुजे त 70 दफ़ा खां मथे हिन खे जे उमेद मुंहिंजी आहे त अञा हिन खे माफ़ी मिले, त नबी करीम 70 ॿी हदीस में अचे थो त चईं त मां 70 दफ़ा, वरी ॿिया बि 70 दफ़ा, वरी टियों दफ़ो बि 70 दफ़ा मां हिन जे लाइ माफ़ी घुरंदुसि। छो जो नबी जो अलाह जे तरफ़ां नबी जो रहमत असांजे लाइ आहे। नथो चाहे त कहिड़ो बि मुंहिंजी उम्मती मुंहिंजी खणी गिला कई हुजेसि, खणी मूंखे तकलीफ़ूं ॾिनियूं हुजनिसि। उहुद जंग ते हिन खॾा खोटरे उन खॾनि में साईं किरियो हो ऐं काफ़िरनि खे मौक़ो मिलियो त उनखे शहीद कयो नबी करीम खे, पर अलाह बचायोसि। त ॾिसो न एॾो हुनखे तकलीफ़, त बि वरी हुननि जे लाइ अलाह खां माफ़ी पियो घुरे ऐं हुननि जे लाइ मग़फ़िरत पियो घुरे ऐं अलाह झलेसि थो ऐं चएसि थो तूं हुननि जे लाइ तूं भली 70 दफ़ा तूं माफ़ी घुर, मां हुननि खे माफ़ु न कंदुसि। त ॾिसो न केॾो रहमतुल लिल आलमीन नबी करीम असांखे असां ते रहमदार आहे। पर ही मुनाफ़िक़ जेके आहिनि, जंहिंखे अॼोकल्ह बि छा था हू कनि, मुनाफ़िक़ जेके आहिनि उम्मुल मोमिन आयशा ते गिला था कनि ऐं इन्हे बि उबई बिन सलूल नबी करीम जी घरवारी ते गिला कई हुई, छो जो अकेली पिया अचे जंग खां पछाड़ी टोले में आख़िरी में हुते चई त हीअ न बची हूंदी, हिन मां न हीअ न हू न बचियो हूंदो। त इहा गिला पोइ इन जे ख़तमु करण जा नबी करीम खे तकलीफ़ महीनो खनि आई
पोइ सूरत नूर जेके नाज़िल आई 60 आयतूं उन में नाज़िल थियो त इन जी बराअत उम्मुल मोमिनीन आयशा ऐं उन्हनि में नबी करीम जी बराअत थी, नबी जी घरवारी जी बराअत थी ऐं पाकाइल थी 7 आसमाननि जे मथां। अॼोकल्ह बि अॼु माण्हू पढ़ी सघे थो सूरत अल-अंफ़ाल में हिन जी जेकी तौबत नाज़िल थी, सूरत नूर में माफ़ कजो, त उन में बराअत 60 आयतुनि में त हीअ पाक आहे ऐं नबी जी घरवारी पाक आहे ऐं इहा गिला जेके मुनाफ़िक़नि कई आहे ऐं जंहिं सहाबी सगोरनि जी उन में गिला शामिलु थिया त उन्हनि खे कोड़ा लॻा, चाबुक लॻा, त इहा हुननि जी सज़ा हुई। उहो ई माण्हू ॾिसो अलाह से उन जे बारे में छा ज़ालिक बिअन्नहुम कफ़रू, यानी इन जंहिं उम्मुल मोमिना जी गिला कई हुई त उहो काफ़िरा बिल्लाह व रसूल, अलाह से चए थो काफ़िरा। अॼोकल्ह जेके गिला कनि था, जेके नबी करीम जी उन टाइम में त हिन गिला कई उम्मुल मोमिनीन आयशा जी, बसि हाणे हिन अॼोकल्ह त ही 1,20,000 सहाबी उन्हनि जी था गिला कनि ऐं नबी जी घरवारी जी गिला था कनि। उन्हनि खे असीं छा चऊं? असीं चऊं असांजा मुस्लमान ॿाहिरि आहिनि, कलमे वारा ॿाहिरि आहिनि। सो हिन असांजे क़ुर जे पढ़ूं था, क़ुर खे मञूं था, क़ुर जे तव्हां सम्झो त हिते ॾिसो उबई बिन सलूल जे बारे में अलाह थो चए त ही काफ़िर आहिनि। काफ़िर आहिनि छो? कलमो दिलि ज़बान सां था पढ़नि पर दिलि में हुननि जो कुफ़्र ऐं निफ़ाक़ आहे, हू बुग़्ज़ था रखनि नबी जी घरवारी जे लाइ ऐं सहाबियुनि जे लाइ। त ही अॼोकल्ह त सभिनि सहाबियुनि खे ॻाल्हियूं थियूं मिलनि, त पोइ उन्हनि जे बारे में असीं छा चऊं? तंहिंजे करे इंसानु इल्मु सिखे ऐं इन शइ खां पंहिंजी ज़बान पाक रखे ऐं सभु सहाबी आहिनि, भला रहनि, सभिनि सां मुहबत रखे त अलाह ताला असांखे हिननि शयुनि खां बचाए। हिते असांखे क़िसो थोरो यादि थो अचे जेको आहे सुनन अल कुबरा में, वहीं किताब ॿिए में अल कंज़, उन जे कंज़ उन में बि आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जंहिंमहिल ख़लीफ़ो हो त उन सदक़ात जेके ईंदा हुआ ॿाहिरां, जेके गनीमत जंगुनि मां ईंदा हुआ, त उहे माल जेको उठ ॾाचूं खणी ईंदा हुआ पोइ तक़सीम कंदो हो ग़रीबनि में। त हिकिड़ी औरत ॿाहिरां हिकु ग़रीब आहे मदीने में सफ़ा, उन रसो ॾिनो पंहिंजे मुड़ुस खे त वञ अबू बकर हींअर विराईंदो त तोखे मन अलाह करे को ॾाची या उठ मिले। त हीउ रसो खणी अंदरि घिड़ी वियो, ॿिया माण्हू ॿाहिरि बीठा हुआ पर अंदरि हज़रत उमर बीठो हो, हीउ अंदरि पहुची वियो, हलियो वियो माल में, जीअं वाड़ो थींदो आहे उन में अंदरि घिड़ी आयो। त जंहिंमहिल अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़ा आयो ॾिठईं त उमर त बीठो आहे पर हीउ माण्हू जेको आहे इहो अंदरि कीअं आयो, छो जो विरहाए ॿाहिरि बि था, हीउ अंदरि कीअं घिड़ी आयो? त हिन खां रसो खसे ऐं हिन खे थेला ॾेई ॿाहिरि कढियईं, चईंसि निकुर, तूं अंदरि कीअं आहीं हिते? त हीउ ग़रीब हो, मिसकीन हो, जीअं अॼोकल्ह माण्हू जेके मौलवी विराइनि था त उन्हनि खे बि कावड़ हूंदी आहे ॾाढी। त हीउ ॿाहिरि निकिरी बीह रहियो ख़ामोश थी, त हिते उमर बिन ख़त्ताब माल विराई माण्हुनि खे सभिनि खे ॾिनई। पोइ उमर बिन ख़त्ताब हज़रत अबू बकर खे चई त हीउ मिसकीन आहे, मूंसां गॾु अंदरि घिड़ी आयो, तूं हुनखे थेला ॾेई छो कढी छॾियो? त हिते ॾिसो हिनखे वॾो अहसासु अबू बकर खे, चईं त वठी अचोसि, वठी आयुसि हुनखे, चईं त जीअं मूं तोखे थेला ॾिना ईअं मूंखे थेला ॾे ऐं हीउ रसो तुंहिंजो आहे। उमर चयोसि रसो उनजो, तो हुनखां छो खसियो? त रसो हुनखे मोटाए ॾिनई ऐं चईसि हुन क़िक़्तस या रजुल, जीअं मूं तोखे थेला ॾेई ऐं ॿाहिरि कढियो, मूंखे बि थेला ॾेई कढ त मूं बराबरि थियूं। त उमर चयोसि इहे जे तूं सुनत करे छॾी त हर को ग़लती करे त अहिड़ी वरी हुनखे अहिड़ी सज़ा मिले, ख़लीफ़े खे बि सज़ा आम माण्हू को ॾेई छॾे। त उमर खे चयईं त ॾिस मां अलाह जे अॻियां बीहंदुसि, मूंखे हीअ अचे मूंखे हुते छिके वठंदो पंहिंजो हिसाबु, मूं हिनखे थेला ॾेई ॿाहिरि कढियो, जे मां हिनखे पंहिंजो हक़ु दुनिया में न ॾियां त मां आख़िरत में तूं बचाईंदे मूंखे? त हुन चयुसि न या उमर चयुसि इर्दी, तूं हिनखे राज़ी कर, बसि ज़रूरु न आहे त हुनखे चऊं त तोखे थेला ॾेई कढे माण्हुनि जे अॻियां। त अबू बकर चयुसि, हुन हमरा खे चईं हा तूं हीअं कर, मां तोखे सभिनि खां वधीक सभु ॼाणो पर मूं दिलि सां मूंखे माफ़ु कर। चई त मुंहिंजी ॾाची जेकी आहे ज़ाती उहा खण ऐं उन ते जेको सामान दामान पियल आहे उहो बि सभु तूं खण, ऐं ख़म्स दीनार मूं वटि आहिनि जेके पैसा उन टाइम में हूंदा उहे बि तूं खण, पर मूंखे दिलि सां माफ़ु कर। त हुन चयो मां तोखे माफ़ु कयो, एतिरो घणो मिली वियो हिनखे। त यानी हिकिड़ो जेके ज़कात मां उन मां उहो बि उठ मिलियो ऐं हिन जेको ज़ाती जेके अबू बकर जे उहा बि हिनखे मिली वियो, सामान सिधो ऐं पैसा बि मिलिया ऐं उहो ॾाढो ख़ुशि थी निकिरी वियो त मूं अबू बकर खे राज़ी, मां दिलि सां हुनखे माफ़ु कयो। ऐं उहो ॾिसो न अबू बकर केॾो डिॼी वियो त मथां अलाह जे अॻियां मूंखां ई क़िसास करे ऐं मूंखे हक़ु वठे। त ॾिसो न माण्हू अॼोकल्ह छा था चवनि अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, इहो ख़लीफ़ो जेको अलाह कटिजंदो इंसानु आहे। ज़रूरु असांखां तव्हां ग़लतियूं थियनि थियूं, ग़रीबनि खे तेज़ था ॻाल्हायूं, जा थेला था ॾियूं, पर ॾिसो हू असां त माफ़ियूं कोन था वठूं,
अबू बकर छा कंदो हो। अल्लाह ताला असांखे तव्हांखे इन्हनि जे सीरतनि ते हलाए। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।